अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हलो त हले ॾिसो हिन हफ़्ते तव्हांजे लाइ सितारा छा था चवनि। चौथों हिसो कैप्रिकॉन जदी, अक्यूरस दिलो, पाइसिस होत। जी नाज़रीन, सिंधी हुजण जे नाते महिरबानी करे लाइक कंदा ऐं सब्सक्राइब जो बटण ज़रूरु दॿाईंदा त जीअं हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं मौसूल थी सघे। कैप्रिकॉन जदी, हिन हफ़्ते तमामु घणा रोमानी मामला तव्हांजे हक़ में रहंदा। हाणे तव्हां तालुक़ खे वधीक मज़बूत बणाईंदे ॾिसी रहिया आहियो। हिन हफ़्ते को नओं रोमानी मामिलो पिणु शुरू थी रहियो आहे। प्लूटो अतारिद जे मुक़ाबले सां तव्हांजी सोच में मज़ीद गहराई ईंदी ऐं तव्हां रोमानी तौरु अॻियां वधी रहिया आहियो। हफ़्ते जा पहिरियां 2 ॾींहं माण्हुनि सां राब्ते में इज़ाफ़ो थींदो ऐं कम जे हवाले सां पिणु हीउ हफ़्तो ॾाढो सुठो साबित थींदो। अक्यूरस दिलो, सुठी तब्दीली अची रही आहे। तव्हांजी कोशिशुनि जे एवज़ तव्हांजी ज़िंदगीअ में ख़ुशकिस्मती अची रही आहे। तव्हां वॾी महिनत कई आहे, उन जो अजर मिलण वारो आहे। 17 जुलाई खां जेको कमु कारोबार तव्हां शुरू करे रहिया आहियो, उन में वॾी बरकत ऐं वॾो फ़ाइदो मिलंदो। उन कारोबार मां तव्हांजी ज़िंदगी बदिलजी वेंदी ऐं उन खां अलावा को माण्हू तव्हांखे कारोबार लाइ मशवरो ॾींदो या उनखे तव्हां मशवरो ॾींदा। उन जी ॻाल्हि ॿुधो, सुठा नतीजा हासिलु थींदा ऐं पाण ते सोचो ऐं दिमाग़ ते ख़्वामख़्वाह जा ख़तरा न वठो। पाइसिस होत, तव्हांजा जेके ख्वाब आहिनि उन्हनि खे हक़ीक़त में बदिलण लाइ सुठा मौक़ा अची रहिया आहिनि। ज़रूरत खां वधीक रोमांस जो वक़्तु अची रहियो आहे। सोशल लाइफ में को शख़्स गैर इरादे तौरु दिलि ॾुखाईंदो, जंहिंसां जज़्बात ॾुखंदा ऐं तालुकातनि में पिणु ग़लतफ़हमी ईंदी ऐं बाद में समझूतो पिणु नज़र अची रहियो आहे। भरपूर तवानाई अची रही आहे, उन मां घणे खां घणो फ़ाइदो वठो।